60 मील वेझो सैयद नूर शाह ڪرڪيٽ ग्राउंड ते मरी बिरादरी तरफ़ां ڪرڪيٽ ٽورنامينٽ منقعد करायो वियो. ڪرڪيٽ ٽورنامينٽ جو فائنل मीर खान यूनाइटेड पंहिंजे नाले करे वरितो. उते मौजूद महिमाननि ऐं रांदीगरनि पाक टाइम न्यूज़ सां पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया. क्रिकेट हिते माशाल्लाह तमामु ॾाढो सुठो शौक़ु आहे. नवाबशाह खां जेको नंढिड़ो शहर नवाबशाह ज़िले में 60 मील असांजा हितां जा छोकिरा डिस्ट्रिक्ट लेवल ते ॿार खेॾणु वञनि था. ऐं हिते असांखे जेको घणो में घणो जेको मसइलो आहे ग्राउंड जो आहे. शहर खां ॿाहिरि तक़रीबन 7-8-10 किलोमीटर ते असांखे ग्राउंड आहे हिकिड़ो ई. हिते माशाल्लाह टीमूं बि काफ़ी आहिनि ऐं छोकिरा महिनत बि कनि था. ऐं स्पोर्ट्स लाज़मी आहिनि नौजवाननि जे लाइ. तइलीम सां गॾु स्पोर्ट्स लाज़मी आहे, छो जो न त ॿिनि शयुनि ते वेंदा त हरूभरू किनी सोबत में अची वञणु मज़ो न आहे. ऐं असां हितां जी जेकी 60 मील जी जेकी बि इंतिज़ामिया आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं त असांखे प्रॉपर शहर में ग्राउंड ॾिनो वञे, छो जो नौजवान छोकिरा महिल शौक़ जे करे स्पोर्ट्स जो सामान बि काफ़ी महांगो आहे. छो जो हाणे उन्हनि खे बाइक ते अचनि 10 किलोमीटर जे सफ़र ते त पेट्रोल उहा बि शइ हिननि खे परेशान कंदी. त असां वधि में वधि अपील कंदासीं त असांखे हिते ग्राउंड हिकिड़ो प्रॉपर ॾिनो वञे शहर में गॾोगॾु, जो इन में गॾु ॿिया बि काफ़ी जेका एजिड माण्हू आहिनि उहे बि स्पोर्ट्स सां ॾिसणु ईंदा, हिकिड़ी पंहिंजी दिलि विंदराईंदा. जी अच्छा, टूर्नामेंट जे बारे में असां चवंदासीं त असां हाणे 60 मील शहर में को अहिड़ो इवेंट कोन पियो थो थिए टूर्नामेंट, छो जो हिते केरु बि असां सां ताउन कोन थो करे. या हिते यूनियन काउंसिल में जेका चेयरमैन वाइस चेयरमैन या ॿिया जेका बि उम्मीदवार आहिनि त उन्हनि जो कंहिं तरीक़े सां असां सां ताउन कोन्हे. बाक़ी मीडिया जे तरफ़ां हिकिड़ी उहा जदोजहद आहे उन्हनि जी, जो नाइट में हिकिड़ो इवेंट वठंदा आहिनि त उहो प्रोग्राम कंदा आहिनि पंहिंजी महिनत सां. बाक़ी हिते असांखे कंहिं बि क़िस्म जो को बि इवेंट साल में कोन थो ॾिनो वञे. ऐं ॿियो DC बि असांजे शहर जो ई आहे, उन्हनि बि हिनमहिल ताणी असांखे स्पोर्ट्स जे तरफ़ां का बि अहिड़ी सहूलियत कोन ॾिनी. DC साहिब त असांखे त ॾाढी ख़ुशी आहे त असांजे पंहिंजे शहर हिकिड़े नंढड़े 60 मील जो असांखे ॾाढी ख़ुशी आहे जो उन्हनि खे मौक़ो मिलियो आहे त नवाबशाह ज़िले में उहे DC थी आया आहिनि. उन्हनि खे बि फ़ख़ुरु थींदो हूंदो त मां पंहिंजे शहर में DC थी आयो आहियां. त उन्हनि खे असां चवंदासीं, अपील कंदासीं त असांजे नंढड़े 60 मील शहर जे लाइ स्पोर्ट्स लाइ कुझु सोचनि. तमामु खेॾनि पिया सुठे नमूने सां. ऐं हिकु त टैलेंट में अची वेंदो ऐं उन खां पोइ सिहत बि मुक़ररु रहंदी. इन लाइ आहे इहा माना गुज़ारिश माना आला अख़्तियार खां त इन ॿारनि लाइ हिकिड़ो ग्राउंड सुठो शहर में ताकी इन इर्द गिर्द जेके बि आहिनि शागिर्द या पाड़ेसरी आहिनि इहे अचनि ऐं उन में खेॾनि ऐं जेके सुठो मौक़ो थियनि अॻिते वधंदा ऐं हिननि जी सिहत बि बरक़रार रहंदी. चवण जो मक़सदु आहे स्पोर्ट्स में जेका आहिनि फंड आहिनि मौजूदु, बहरहाल उहे फंड ॾियनि, यूटिलाइज़ करनि ऐं ग्राउंड ठहे, उन में बाउंड्री हुजे, पिच पकी हुजे ताकी हिन शहरनि खे इहा सहूलियत हुजे. इहा सहूलियत ज़रूरी आहे. हिन लाइ असां आला अख़्तियार में या जेके पंहिंजे स्पोर्ट्स जा जेके हेड आहिनि उनखे रिक्वेस्ट था कयूं त 60 मील ग्राउंड पंहिंजो शहर में हिकिड़ो ग्राउंड ॾिनो वञे. इहो ॾिसण जो अॼु मां जेका मैच ॾिठी आहे त माशाल्लाह हिननि में टैलेंट अची वियो आहे. अञा वधीक हिन में टैलेंट जी ज़रूरत आहे. हिन मां जेके बि छोकिरा फाइनल जेके 4-5 जेके सिलेक्ट थींदा इन खे सुठी टीम सां खेॾाइण खे इंशाल्लाह अॻिते आणण जी कोशिशि कंदासीं. चवण इहो आहे त असांजे 60 मील शहर जे बराबरि में किथे स्टेडियम ॾिनो वञे जिथे हींअर क्रिकेट खेॾंदड़ शौक़ु नौजवान जो जेको शौक़ु आहे त उहो पूरो थी वञे. असांजी इहा ई अपील आहे त ग्राउंड 60 मील जे बराबरि में गवर्नमेंट जो प्लाट ॾेई स्टेडियम ठाहे वञे. न उहे फंड तव्हांजे वातां ॿुधूं पिया असां जे फंड ईंदा आहिनि, असांखे इहा ख़बर पए फंड ईंदा आहिनि. असांजी इहा ई आहे त असांजे 60 मील भरिसां ॾिनो वञे स्टेडियम सुठो त नौजवान जो शौक़ु आहे, स्टूडेंट जो शामी टाइम आहे जी त उनजो थियनि सहूलियत मिली वञे बहितर. 5 किलोमीटर परे आहे 60 मील खां ऐं हीअ इलाही परे आहे 60 मील खां. इन में जेके आहिनि जेके ग़रीब आहिनि तबिको उहो पहुची नथो सघे के ग़ुर्बत जे हिसाब सां किराए जे हिसाब सां जेका आहिनि उहे अची सघनि था खेॾनि था. असांजी अपील इहा आहे त 60 मील जे भरिसां स्टेडियम सुठो ॾिनो वञे जिते असांखे क्रिकेट जी सहूलियत थी वञे. जी नाज़रीन, अवां टूर्नामेंट में आयल महिमाननि तोड़े रांदीगरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं. कैमरामैन टीम सां गॾु गुल रहमान, पाक टाइम न्यूज़ 60 मील.